Record on the cloud. Bismillah, alhamdulillah, wassalatu wassalam ala Rasulullah sallallahu alayhi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. सभिनी खे अचो त क़ुरान सिखूं सिंधी में. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली. पाण सिखूं था पिया तजवीद ऐं उन में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां हींअर माना वीडियो 8 ताईं करे आयासीं. अन में असां हरकत जूं निशानियूं लास्ट टाइम ॾिठियूंसीं ऐं अॼु असां कंदासीं इंशा अल्लाह ताला वक़्फ़ जी निशानियूं. उन सां गॾु तिलावत क़ुरान पाक जा माना जिते वक़्फ़ अचे थो त तिलावत में उन जो कानून छा आहे इंशा अल्लाह ताला ॾिसंदासीं. ऐं हिकिड़ो वीडियो न थींदा, इहे हिकिड़ो वीडियो ॿियो बि थींदो वञो इंशा अल्लाह ताला तिलावत जो ऐं वक़्फ़ जे निशानियुनि जो. हाणे असां क़ुरान पाक में ॾिठोसीं त कहिड़ियूं हरकत जूं निशानियूं आयूं आहिनि. ऐं हरकत जूं निशानियूं अरबी खे ज़रूरत कोन्हे का, उहे उन्हनि खां बग़ैर पढ़ंदा आहिनि. जीअं असां सिंधी पढ़ी वेंदासीं भले उन मथां ज़ेर ज़बर पेश लिखियलु न हुजे पर असांखे सम्झ में अची वेंदो. अरबियुनि खे ज़रूरत कोन्हे. ही निशानियूं कंहिं विझरायूं हज्जाज बिन यूसुफ़. ठीकु आहे न. हाणे इहे केतिरियूं निशानियूं आहिनि? 12. असां इहे सभु मुकमिल करे चुका आहियूं. हाणे इन्हनि खे ॾिसंदासीं त इहे निशानियूं जेकॾहिं क़ुरान पाक में अचनि थियूं कंहिं लफ़्ज़ ते, असां त हरकत सिखी आयासीं न त केतिरियूं हरकतूं आहिनि उन्हनि जूं, उहो पंहिंजी जाइ ते आहे. पर हाणे जेकॾहिं क़ुरान पाक में जेके असां तिलावत कयूं था पिया ऐं कंहिं लफ़्ज़ ते बीहूं था त उन्हनि ते जेकॾहिं इन्हनि मूं इहे हरकतूं हुजनि, इहे निशानियूं हुजनि त पोइ उन्हनि खे कीअं उन्हनि जी अदायगी कजे, इहो अॼु जो अहम ॻाल्हि आहे तिलावत क़ुरान पाक लाइ. हिकिड़ी ॻाल्हि नोट करणु खपे, विसरी न वञे. जीअं त आवाज़ खे जेको असां हे हरकतुनि खे घणियूं छिके सघूं था पिया. हिकु हरकत खां 6 हरकतूं. ठीकु आहे न. हिकु हरकत माना अंदाज़न अधु सेकंड थींदो आहे बसि. ठीकु. 2 हरकतूं अंदाज़न 1 सेकंड. 4 हरकतूं अंदाज़न 2 सेकंड हूंदियूं आहिनि ऐं 6 हरकतूं अंदाज़न 3 सेकंडनि ताईं उनखे जेको आहे आवाज़ उहो करे सघिजे थो पियो. ठीकु. इहो पंहिंजी जाइ ते इहो असां रिवीजन आहे इहा. हाणे हलूं था पिया त क़ुरान पाक में तिलावत दौरान वक़फ़ करण जा क़ाइदा कहिड़ा आहिनि. उहो छा तरीक़ो इहो आहे त जंहिं लफ़्ज़ कबो या वक़फ़ो कबो उन लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते जेका हरकत जी निशानी हुजे उनखे ॾिसबो त उहा कहिड़ी आहे ऐं पोइ उन मुताबिक़ लफ़्ज़ खे पढ़बो या उचारबो. हाणे उन्हनि जा कानून कहिड़ा आहिनि अचो त ॾिसूं था पिया. ठीकु आहे. कहिड़ियूं निशानियूं आहिनि असांजो हे असां इहे सभु सिखी आयासीं न. सिंधी में था चऊं ही ज़ेर ज़बर पेश, ही हिकिड़ो ब्लाक आहे. ही कहिड़ियूं आहिनि? उभी ज़बर उभी ज़ेर उभो पेश, ॿियो ब्लाक आहे. 3 ब्लाक में छा आई? तनवीन आई. ऐं 4थे ब्लाक में असां हीअ ॾिठीसीं जज़म. जज़म त सुकून हुई ऐं ॿियो शद हुई. मद जे पढ़ण जो कानून अलॻि आहे, उहो असां लास्ट टाइम कुझु कयोसीं. उन खां पोइ वरी थोरो डेप्थ में वरी ॿिए में सम्झिबो ऐं शद ताईं. ठीकु आहे. हिननि खे ॾिसबो त इहे जेकॾहिं आख़िरी अखर ते अचनि लफ़्ज़ जे त उन्हनि जी अदायगी कीअं कजे, क़ुरान पाक जी माना तिलावत जो क़ाइदो छा आहे. हाणे हलूं था पिया. ज़बर छा आहे? फतह. ज़ेर छा आहे? कसर. पेश छा आहे? दम. जेकॾहिं असां अलॻि अलॻि पढ़ंदा आहियूं त हिनखे छा चवंदा आहियूं? फतहतुन, कसरतुन, दमतुन. ठीकु आहे. पर तुन खे असां थोरो सुकून ॾेई वेंदा आहियूं. फतह, कसरह, दम. ताके असां हा करे वेंदा आहियूं. इहो बि हिकिड़ो कानून आहे. अचो ॾिसूं था पिया. हीअ निशानी आहे हुननि जो. ठीकु आहे. हाणे ॾिसो पहिरियों हलूं था पिया इन कानून ते त जेकॾहिं अहिड़े लफ़्ज़ ते वक़फ़ो कजे जंहिंजे आख़िरी अखर मथां फतह हुजे या कसरा हुजे या दम हुजे त पोइ छा थींदो? फतह या कसरा दम जे बजाए उन्हनि छा कबो? सुकून ॾिबो. असां रोज़मर्रा में घणी पढ़ंदा बि हूंदासीं पर तॾहिं बि कानून जी ख़बर हुजणु खपे. सुकून या जज़म ॻाल्हि साॻी आहे. अलम शरीफ़ था खणूं. असां अलम शरीफ़ पढ़ंदा आहियूं न. अलम शरीफ़ में पढ़ूं था पिया अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. ही छा लिखियलु आहे? न. इन ते छा आहे? फतह आहे हीअ. हाणे जेकॾहिं असां हिते साई पटियूं था पिया, छो जो इहा आयत आहे न, आयत ते साई पटियूं था पिया
त छा थींदो हुनखे छा पढ़िबो आलमीन ॻाल्हि ख़तमु हिन ते छा चयो नून ते फतह ख़तम थी वई सुकून अची वियो ठीकु हीअ वरी पोइ छा कंदा आहियूं अर्रहमान रहीम इहे में आहे में रहीम में हिनखे छा आहे कसरा आई आहे पर जॾहिं असां हिते सुकून कंदासीं त छा कंदासीं अर्रहीम या हिन छा अची वई जज़म अची वई उन खां पोइ दम था चऊं इयाक नस्तईन इयाक नअबुद व इयाक नस्तईन नस्तईन पर जेकॾहिं असां हिते वक़फ़ो कंदासीं गॾु नथा पढ़ूं ॿी आयत सां त छा चवंदासीं नस्तईन ठीकु थियो सवला ॻाल्हि न आहे इहा जिते फतह कसरा दमा ते बीहूं उते उनजी फतह दमा कसरा ख़तम थी वेंदी सुकून अची वेंदो ॿी ॻाल्हि इहा थोरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां इहा त हीउ छा थियो त हिन ते या ते हिन या ते हिन या ते अॻु में ई सुकून आहे हीउ ॾिसो हीउ आहे सुकून आहे हिन ते ही बि सुकून आहे पोइ ही माना हीउ जेको आलमीन पढ़ियो या ते सुकून आहे ऐं जॾहिं नून ते सुकून कयोसीं हेॾे मीम ते सुकून कयोसीं हेॾे नून ते सुकून कयोसीं त छा ॿ सुकून गॾिजी विया हिकिड़ो हिन जो सुकून ॿियो हुन जो सुकून ॿ सुकून जॾहिं गॾिजी वेंदा त जॾहिं ॿ सुकून गॾिबा आहिनि त उनमें मद आरिज़ ठहंदी आहे छा ठहंदी आहे मद आरिज़ ऐं मद आरिज़ जो इहो हूंदो आहे त तव्हां उनखे 2 हरकतूं छिके सघो था पिया 4 हरकतूं छिके सघो था पिया 6 हरकतूं बि छिके तॾहिं त माण्हू खे चवंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम माना मां 2 हरकतूं करे ख़तमु करे छॾियो बसि पर के चवंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उनखे 4 हरकतूं ताईं छिके वेंदा पर के वरी अञा उनखे छा कंदा आहिनि कॾहिं कॾहिं सफ़ा जॾहिं सुकून में पढ़णो हुजनि त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ईअं छो उहो हिन जे करे जो हीअ मद आरिज़ आहे मद आरिज़ ते 2 हरकतूं छिकियो तव्हांजी मर्ज़ी 4 छिकियो तव्हांजी मर्ज़ी ऐं 6 छिकियो हुनखे हरकतुनि जे आवाज़ खे तव्हांजी मर्ज़ी इन जो बहितरीन मिसाल कहिड़ो आहे जॾहिं मूंखे विसरी वेंदी आहे ॻाल्हि त मां हुनखे यादि कंदो आहियां आरज़ी मद हूंदी आहे हीअ छा आहे माना सुकून ॾिसे न त माना हीअ 2 सुकून गॾिजी विया पर हिन ते सुकून आहे कोन असां पाण ॾिनो आहे इन करे आरिज़ जी माना थोरे वक़्त लाइ इहा आरज़ी मद आहे ऐं मद आरज़ी जो मिसाल कहिड़ो आहे 16 मिसाल आमीन है न आमीन या ते अॻु में ई जज़्म हूंदी आहे नून ते असां सुकून कंदा आहियूं जज़्म ॾींदा आहियूं 2 जज़्मूं थींदियूं आहिनि इन करे के चवंदा आहिनि आमीन 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 ईअं बहरहाल अचूं था पिया ॿियो ब्लॉक कहिड़ो असांजो उबी फतह उबी कसरा उबी दम हिन जो कानून छा आहे हीअ जेका निशानी हुयूं सॉरी हीअ न ही ग़लति आहे हिन जो उबी दम वारो न आहे लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उबी ज़बर या उबी फतह अचे त उते का तब्दीली न ईंदी उबी ज़बर खे अलिफ वांगुरु पढ़िबो बसि रहमान थींदो आहे न जीअं मीम जे मथां उबी ज़बर हूंदी आहे त अलिफ थी वेंदो आहे मिसाल छा आहे ॾिसो मिसाल कहिड़ो था खणूं वल्लैल इज़ा यग़शा हिते आहे त पूरी थी तव्हां सुकून कयोसीं न हीअ छा आहे उबी ज़बर आहे ऐं हीअ वदुहा हिन में छा आहे उबी ज़बर आहे न हाणे हिते असां हीअ आयत पढ़ंदा आहियूं वदुहा सभिनी खे ख़बर आहे सही पढ़ंदो हर को पर कानून इहो आहे छाकाणि जो उबी ज़बर आहे उन ते सुकून थींदो बि उबी ज़बर अलिफ ई रहंदी आहे यग़शा तजल्ला ईअं ई पढ़िबो अलिफ वदुहा सजा कला इहे सभु ईअं आहिनि जिते उबी ज़बर आहे हिकिड़ी हरकत माना इहो उनखे पढ़िबो अलिफ वांगुरु बसि ठीकु थियो हाणे लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उबी कसरा अचे त उबी ज़ेर ख़तम थी वेंदी ऐं आख़िरी अखर ते सुकून अची वेंदो यानी जेकॾहिं कंहिं ते उबी कसरा आहे त उहो कसरा ख़तम थी वेंदी उनखे छा करे पढ़िबो सुकून ॾेई पढ़िबो जीअं मिसाल आहे हीअं अचे हा ते हीअ उबी ज़ेर आई आहे न उबी कसरा या उबी ज़ेर हिनखे छा पढ़िबो हा खे जज़्म ॾेई छॾिबी बसि कीअं मिसाल था ॾिसूं 65 सूरत मां इन अल्लाह बालिग़ु अमरिही हाणे हिन ते त असां सुकून कयूं इन अल्लाह बालिग़ु अला अमरिह पढ़िबो पोइ कीअं पढ़िबो अमरिही खे छा पढ़िबो अमरिह
ठीक थियो। ये पूरी आयत। ॿी आयत कहिड़ी आई आहे 2099। इन में छा आहे तव्हां ॾिसो ओ ही बी ही आयो आहे, अमरी ही हुयो हिते बी ही आयो आहे। हाणे हिते असां जीम जी निशानी आहे, हिते असां सुकून करे सघूं था पिया त छा थींदो इनमा फुतिन तुम बि फुतिन तुम बि छा पढ़बो हिनखे बिही खे छा पढ़बो बि। इहा ॻाल्हि ठीकु थी उबी कसर जी। अॻिते था हलूं लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उभो पेश अचे पोइ छा थींदो, उभो पेश ख़तमु थी वेंदो ऐं आख़िरी अखर ते सुकून अची वेंदो। यानी जेकॾहिं काथे हीअं लिखियलु हुजे हू हीअं लिखियलु हूंदो आहे न उभो पेश, उनखे ह करे पढ़बो। कीअं मिसाल कहिड़ो आहे, 21 नंबर सूरत आहे अंबिया मुंहिंजे ख़्याल में। इन में कहिड़ो मिसाल आहे ॾिसो किथे आयो आहे ग़ैर हू। हाणे ग़ैर हू हिते असां सुकून करे सघूं था पिया त कीअं पढ़बो हिनखे, ग़ैर हू खे पढ़बो ग़ैर ग़ैर। ॿियो मिसाल कहिड़ो आहे हिते ॾिसो अन मालहू अखलद, हिते लिखियलु छा आहे अखलद हू, पर खां सुकून कयूं त छा पढ़बो अखलद हू खे पढ़बो अखलद। ठीकु थी वियो। हाणे अचूं था तनवीन ते। तनवीन जे छा आहे त ॿ ज़बर ॿ ज़ेर ॿ पेश थींदा आहिनि न। ठीकु आहे, उन्हनि जो कानून छा आहे उहो ॾिसो। लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते ॿ ज़बर जी निशानी अचे त हिकु ज़बर ख़तमु थी वेंदी, ॿी खे अलिफ सां मिलाए पढ़बो, यानी अलिफ मद कबो। कीअं कबो ॾिसूं था इहो। ॾिसो हिते अचूं था पिया फसौफ युहासिब हिसा बई यसीरा। ही कहिड़ी कानून तनवीन हूंदी आहे ॿ फतहा ॿ कसरा ॿ दम। ही मिसाल कंहिंजो आहे ॿ फतहा जो, यानी ॿ ज़बर जो मिसाल आहे। त जिते बि ॿ ज़बर ईंदी आहे उन खां पोइ अलिफ हूंदो आहे, इहो तय आहे। इनखे चइबो आहे अलिफ ज़ाइदा। इनखे छा चइबो आहे अलिफ ज़ाइदा। इनखे चइबो आहे जंहिं बि अखर ते तनवीन ईंदी आहे फतह जॾहिं ॾिबी आहे फतह तनवीन, त उन अखर खां पोइ असांखे अलिफ ॾियणो पवंदो आहे लाज़मी, उनखे चइबो आहे अलिफ ज़ाइदा। त हाणे हिते कानून छा आहे त फॉर एग्ज़ाम्पल हिते मां सुकून थो कयां कीअं फसौफ युहासिबु हिसाबन यसीरन लिखियो पियो आहे। इन यसीरन खे ते सुकून थींदो छा पढ़बो यसीरा। माना हिन ॾिसो रा ते ॿ फतह हुयूं न, इनखे हिकिड़ी फतह ॾेई अलिफ सां मिलाइबो, अलिफ ते सुकून अची वेंदो। अलिफ ते बि अलिफ न आहे, यसीरा थींदो। यसीरन मां यसीरा थियो। ठीकु अहिड़े नमूने सां मसरूरन छा थी वेंदो मसरूरा, सुबूरन सुबूरा, सईरन सईरा। तनवीन जे हिकिड़ी फतह ख़तमु थी वेंदी, उनखे हिकिड़ी फतह सां पढ़बो। हिकिड़ी फतह ख़तमु थी वेंदी, ॿी फतह सां पढ़ी उनखे अलिफ सां मिलाए छॾिबो सईरा, अलिफ जो आवाज़ ईंदो। हा ॿ ज़बर जे लफ़्ज़नि जा ॿिया मिसाल कहिड़ा आहिनि तवाबन लिखियलु ईंदो आहे न, इनखे चइबो तवाबा। हुदन हीअं लिखियलु हुजे अलिफ मक़सूर आहे हीअ हुदन, हिनखे चइबो हुदा। मा अन हिनखे चइबो मा आ। असां मा चवंदा आहियूं, मूंखे बि ख़बर हूंदी त ईअं पढ़णो आहे मा न, हिनखे मा आ पढ़णो आहे, मा अ न आहे पढ़णो, मा आ। थियो। हुन खां पोइ लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते ॿ ज़ेर या ॿ पेश माना ॿ कसरत तैन अचे या दम तैन अचे या ॿ पेश अचे दम तान या दम तैन, उते तनवीन ख़तमु थी वेंदी ऐं सुकून ईंदो। फतह जो कानून ॿियो हुयो, ॿ ज़बर या ॿ पेश में कानून कहिड़ो आहे हिते तनवीन ख़तमु थी वेंदी सुकून ईंदो। ॾिसो कहिड़ो मिसाल था वठूं, ओहे वैल्यू लिल मुतफ़िफ़ीन न 83 नंबर सूरत आहे, ॾाढी बहितरीनु माशा अल्लाह। दुनिया खे कीअं जेको आहे माण्हू पंहिंजे लाइ फ़ाइदा ॿियनि जे लाइ नुक़सान थो ॻोल्हे, उहो इन वैल्यू मुतफ़िफ़ी में आहे। उन्हनि माण्हुनि लाइ वैल आहे जेके पाण लाइ सरस घुरनि, ॿिए लाइ घटि घुरनि। इन सूरत जो कमाल आहे लफ़्ज़नि सम्झण जो, असां इहे पढ़ी आया आहियूं। बहरहाल इन में लफ़्ज़ अचे थो अॻिते लियौमिन अज़ीमिन,
लियो अज़ीमिन। पर असां ते जेकॾहिं सुकून था कयूं त छा थींदो? अज़ीमिन खे छा पढ़िबो? अज़ीम। अज़ीम। ठीक थियो। उन खां पोइ छा आहे? सिज्जीनिन। तनवीन आहे न, कसरा आहिनि ॿ। सिज्जीनिन, इनखे छा पढ़िबो? सिज्जीन। हाणे जॾहिं असां सिज्जीनिन लिखियो पियो आहे त हिते ॿ कसरा आहियूं। हीअ त या ते छा आहे? या ते अॻी सुकून आहे। जॾहिं असां सिज्जीने करे पढ़ियो त हिन ते बि सुकून हो। त हाणे हीअ कहिड़ी मद ठही वई आहे? मद आरिज़। मद आरिज़ ते घणा हरकत अची सघिबो आहे? 2 4 6 मर्ज़ी आहे। ठीकु थियो। हलो, उन खां पोइ ॿियो मिसाल कहिड़ो आहे? फत पेश जो। हाणे हिते आयो आहे वमा अदराक मा सिज्जीनुन। ॿ पेश आहिनि न, सिधो पेश उबतो पेश, ॿ पेश तनवीन आहे। इनखे छा पढ़िबो? अगेन सिज्जीनुन खे पढ़िबो सिज्जीन। माना आख़िरी अखर तो तनवीन ख़तम थी वेंदी, सुकून अची वेंदो। इहो बि बिलाक असां पूरो करे आयासीं, उहो बि उनजो तनवीन वारो बि। ठीकु थियो। हाणे हिकिड़ो ॿियो आहे, हिकिड़ो ॿियो कुतुब जद असां बयानु करे आया आहियूं। असां इहो थोरो इहो क्लास में पढ़िबो। पर कुतुब जद जा अखर जेको आहे न, यानी हीअ तनवीन जो मिसाल इहो आहे त जंहिं लफ़्ज़ जे आख़िर ते ॿ ज़बर या ॿ पेश हुजे ऐं उहो अखर वरी हिननि मां हुजे। कुतुब जद इहे कलकले जा लफ़्ज़ आहिनि न। कलकल कबो आहे इन्हनि अखरनि पंजनि ते। इहे 5 अखर कलकला जा आहिनि। पर असांजी ॻाल्हि कहिड़ी थी हले? असांजी ॻाल्हि हले थी पई हीअ तनवीन जी। ॿ ज़बर या ॿ पेश इहे जेके तनवीन जा आहिनि, इन जो असां मिसाल ॾिसी आयासीं। पर इहे ई जेके आहिनि, जेकॾहिं हिननि अखरनि ते हुजनि, असांखे सुकून करिणो पए त पोइ छा थींदो? ॾिसो उहो था ॾिसूं। उते तनवीन ख़तम थी वेंदी ऐं सुकून ईंदो। पर सुकून सां गॾु छा ईंदो? उन सां गॾोगॾु अखर खे कलकलो बि कबो। इहो इन्हनि जो कानून आहे। कीअं? मिसाल ॾिसूं था पिया, केॾी असां पढ़ंदा पिया आहियूं इहो सयस तबत यदा अबी लहब आहे न। त पोइ हिते ॾिसो, हीअ जॾहिं तनवीन आई आहे कसर वारी, त हूअं छा कयूं पिया असां? असां चवंदा लहब, माना लहबिन खे लहब थी वञे न। पर ईअं न आहे। लहबिन खे लहब त करे लिखबो, पर जॾहिं पढ़िबो त हिन जो कलकलो बि कबो। लहब ईअं करे पढ़िबो। छो जो हिन में इहे कलकले जा लफ़्ज़ आहिनि। अहिड़े नमूने सां ॿियो मसदिन आहे न, आहे त कस तनवीन जी ॻाल्हि। पर तनवीन छो जो कलकले वारे अखर ते आई आहे, इन करे उनखे सुकून बि ॾिबो ऐं उनखे कलकले सां बि पढ़िबो, कलकलो बि कबो। मसदिन खे मसद छड़ो न चइबो, मसदिन खे चइबो मसद, त जीअं आवाज़ पढ़ाॾो थिए। हाणे इन जो समरी इहा आहे। समरी तमामु हीअ सहूलियत आहे। ॾिसो, असां घणा बिलाक करे आया आहियूं। ही फतह कसर दम वारो, उभी कसर, उभी फतह, उभी ज़ेर, उबो पेश या माना उबो दम, ऐं ही तनवीन जा। इहे जॾहिं बि ईंदा त ही इनखे सुकून कबो। आख़िरी अखर ते ईंदा त सुकून थींदो। इहो आहे। ऐं वरी हिन किसे में ओ छड़ो ही किसो उभी ज़बर वारो, ॾिसो ही ॿिए कुझु कोन अथव, छड़ो कारो हिन में लॻो पिया। ही उभी फतह वारो हिननि मों ई ब्लाक मों, हिन में जेकॾहिं उभी फतह अचे थी पई त उनखे आ करे पढ़िबो। ॻाल्हि सम्झो? उन खां पोइ वरी हिन ब्लाक में जॾहिं ही जेको आहे ही तनवीन जॾहिं ईंदी, उन खां पोइ अलिफ ईंदो आहे फतह तनवीन ते, त उनखे आ करे पढ़िबो आहे, अलिफ वांगे। इहे हिन जा समरी थी वई सॼी। ठीकु थियो। उन खां पोइ हलूं अॻिते। हीउ थी वियो। हिन में जेको आहे न, ही जेके सुकून वारा आहिनि न, हिन में ॿ शयूं ही इन में कोन शामिलु कयूंसीं हिननि ब्लाकनि में, छो जो उहे हेठि ईंदियूं हिते। छो जो हिननि ब्लाक में जॾहिं ॾिसबो त ही ॿिनि खां अलावा हिननि सभिनी जो कानून इहो जज़म वारो आहे। जॾहिं वरी ही वारो आहे हेठि ईंदो, हीअ निशानी उहो हिते अची वेंदी पई। हाणे क्लियर थियो? पोइ ठीकु थियो। इन्हनि जो इहो आहे। उन खां पोइ शद जे कानून ते ईंदासीं। यादि रखणु खपे त जंहिं अखर ते शद आहे उनजी माना छा आहे? उहो अखर 2 दफ़ा आहे। उन में छा थींदो आहे? पहिरें अखर ते जज़म हूंदी आहे, सुकून हूंदो आहे। ॿिए अखर ते उहा
फतह कसरा या दम हूंदी आहे, ठीकु आहे, या शद हुजे। त जीअं अब बि लिखियल आहे न, त हिन में अब बि इहो असां सिखी आया आहियूं, शद हरकत सां जेका इहे, ठीकु आहे। हाणे जंहिं लफ़्ज़ ते वक़फ़ो करणो हुजे उन लफ़्ज़ जे आख़िर ते शद हुजे त शद खे वरी सुकून ॾेई पढ़िबो। मिसाल कीअं आहे, ॾिसो ही क़ुर पाक में आयो आहे अल मुस्तक़र, आहे न, अल मुस्तक़र आयो आहे। हाणे जेकॾहिं असां हिते सुकून कंदासीं त हिनखे असां कीअं सुकून कंदासीं, उहो कीअं कंदासीं, अल मुस्तक़र माना पेश ख़तम थी वेंदो, उनजी दम ख़तम थी वेंदी, पर शद ख़तम न थींदी। वरी नोट कयो, जंहिं लफ़्ज़ ते असां सुकून कयूं था पिया उन जे आख़िरी अखर ते शद ॾिनल आहे, जीअं हीअ आहे, ऐं उनजे मथां का निशानी ॾिनल आहे, उहा निशानी हिकिड़ी आहे, असां हिते चयो आहे शद हुजे ऐं निशानी ख़तम थी वेंदी, शद खे सुकून ॾेई पढ़िबो, माना पढ़बी शद पर उन निशानी सां न पढ़बी। जीअं निशानी कड़ी आहे हिन ते पेश आहे न, हिनखे पढ़िबो सुकून सां, मुस्तक़र। ओ ही ॾिसो मिसाल जी मां हिते खणी आयुमि, ॾिसो हीअं न, ही शद हरकत बग़ैर कीअं पढ़बी आहे, जेकॾहिं हीअं हुजे हरकत कोन्हे न, हिनखे छा पढ़िबो, अब 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 ब न पढ़िबो, हे आहिनि छा शद ते हरकत आहे त अब बे, हिन शद ते पेश जी हरकत आहे त अब, हिन हरकत हिन शद ते फतह जी हरकत आहे त हिनखे छा पढ़ंदा आहियूं, अब, माना निशानी ज़ाहिर करे पढ़ंदा आहियूं। पर जॾहिं असां निशानी ज़ाहिर न कयूं त छा थींदो, अब अब ही मिसाल आहे हिन जो, अल मुस्तक़र खे छा पढ़िबो, अल मुस्तक़र, अल मुस्तक़र। इहो तव्हां भले प्रैक्टिस कयो पाण थोरो पंहिंजे तरफ़, त जीअं यादि थी वञे इहा ॻाल्हि इनशाला, ठीकु आहे। उन खां पोइ माना कीअं, ॾिसो अल मुस्तक़र आहे न, माना हिनखे छा कयोसीं, ॿिन्ही खे सुकून ॾिनोसीं, अल मुस्तक़र माना शद आई पर निशानी न आई, ठीकु थियो। ॿियो मिसाल आहे क़ुर पाक में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जेको ज़िक्र आयो आहे न, जॾहिं उन्हनि में सामरी हिकिड़ो जो जादूगर हूंदो हुयो, जंहिं उन्हनि खे न हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो हुन ते 40 ॾींहं, जॾहिं चवंदा आहिनि चिले ते वियो, अलाह पाक हुनखे घुरायो जबल तूर ते, त सामरी जेको आहे उन्हनि खे पुठियां उन्हनि खे गुमराह करे जादूगर चवनि त हाणे असां मूसा अलैहिस्सलाम अलाह खे त पाण मिलण वियो आहे, अचो त असां पाण अलाह खे कीअं यादि कयूं, पोइ इहो गाबो ठाहे छॾी, जेको आवाज़ बि रांभ बि कंदो हुयो, ठीकु आहे न, हवा हलंदी त रंभ कंदो, हिन सां कुझु, त उहो सामरी जेको क़ुर पाक में आयो आहे उनजो कीअं आयो आहे लफ़्ज़, असा में रियु। हाणे असांखे जेकॾहिं हिते सुकून करणो पइजी वञे इन लफ़्ज़ ते क़ुर पाक में, त असां हिनखे छा कंदासीं, इन जी हरकत ख़तम थी वेंदी, शद ख़तम न थींदी। शद ते छा ईंदो, हरकत जे बजाए सुकून अची वेंदो। कीअं, ॾिसो असा में री यो आहे न, हिते छा लिखियो पियो आहे, असा में री यो, ठीकु आहे, त पोइ हुनखे छा पढ़िबो, असा में री, असा में री, माना या ते शब्द ईंदी, पेश न ईंदो, जेको हिते पेश हो न इहो न ईंदो, ठीकु थियो। इंशा अल्लाह ताला इहो तमामु सिखणु ज़रूरी आहे, छो जो क़ुर पाक पढ़ूं था न त असांखे क़ाइदनि कानूननि जी ख़बर हुजे न, असांखे रोड ते हलूं था, कंहिं शहर में वञूं था, कंहिं बि जाइ ते वञूं था, कंहिंजे घर में वञूं था, उनजो हिकिड़ो क़ाइदो कानून आहे। हिते घरनि में अचिबो आहे त बूट ॿाहिरि लाहे अचिबो आहे, जीअं मां शुरू में जापान में ॾिठो, असांखे त अंदाज़ो बि न हूंदो बूट छा लाइ घर में लाहे अचिबो आहे, हिते घर में लाहे अचिबो आहे, पर घर जो कानून आहे न, उहो मां सम्झंदुसि न, बूट घर में खणी चाहे मुंहिंजी गप हुजे, चाहे मुंहिंजी बर्फ़ लॻल हुजे न, या का मिटी लॻल हुजे, गंद लॻल हुजे, मां ॿिए जे घर में खणी वञा, केॾो हुनखे तकलीफ़ थींदी। अंग्रेज़ी जे लफ़्ज़नि जा पंहिंजा कानून आहिनि, कीअं जमो कजे, जीअं वाहि ठाहिजे, कीअं हुनखे पढ़िजे, कहिड़ो उचार कटिजे। ग़लति माण्हू पढ़ंदो त अंग्रेज़ी सां ॻाल्हाइबो न, उहो सम्झंदो न, तव्हां हुनजो मतिलबु सम्झंदो, ॻाल्हि ई ग़लति थी वेंदी न। कानून क़ुर पाक जे लफ़्ज़नि खे असां छो न सम्झूं, बाक़ी वणे थी कहिड़ी नथी वणे, कंहिं बि को ख़त लिखंदा आहियूं, कंहिंसां ॻाल्हि कंदा आहियूं, कंहिं भेण सां का बि, त पोइ उनखे असां ॻोल्हींदा आहियूं त लफ़्ज़ कहिड़ा ॻाल्हायूं, कहिड़े नमूने सां ॻाल्हायूं, सुठा ॻाल्हायूं। क़ुर पाक जा लफ़्ज़ आहिनि, जॾहिं असां बयानु कयूं था, पढ़ूं था पिया क़ुर पाक लफ़्ज़नि खे, असां लाइ ख़ुशि वॾी ॻाल्हि न आहे त कंहिं असां लाइ एॾो कमु कयो आहे जो असां हिते हरकतूं हुन ते लिखी छॾियूं त जंहिंसां ग़लति न पढ़ूं,
असांखे छड़ो सम्झण जो मसइलो आहे, महिनत त ॿियनि कई आहे। असांखे एतिरो त हक़ु आहे क़ुर पाक जो जो असां हुनखे सम्झूं त सही कीअं पढ़ूं। त जॾहिं बि हीअ निशानी इहो असां सिखी आयासीं त पेश आहे त हर शब्द थींदी पर उन ते सुकून अची वेंदो, निशानी न पढ़बी। ठीकु थियो। अॻिते तालीम ॿियो, जेकॾहिं वक़फ़े वारनि लफ़्ज़नि जे आख़िर में शद वारनि अखरनि मां शद वारो अखर हूंदो पर उहो छा हुजे, नून या मीम, इहो बि कानून आहे हिकिड़ो। कहिड़ो आहे त पोइ शद खे सुकून ॾेई पढ़बो पर आवाज़ गुनू थींदो। हिन वरी ॿियो कानून आहे इहो। कीअं आहे ॾिसो, अल गम में, हाणे इन में छा थींदो, अल गम, अल गम आवाज़ गुनू थींदो आहे त नकम आवाज़ ईंदो आहे। हाणे कसरा ख़तम थी वई हिनजी, ॾिसो निशानी, शद त रही, सुकून बि आयो, पर इन सां गॾोगॾु आवाज़ न कमाईंदो, छो जो मीम ते शद आहे ऐं वरी हिते जानून, सूरह रहमान मां, ठीकु आहे न, जानून, हिनखे छा पढ़बो, जान, जानून मां नकम आवाज़ ईंदो। ठीकु थियो। अलगम जो आवाज़ गुनू थींदो, जान आवाज़ गुनू थींदो। ही क्लियर लिखियो वियो आहे शद खे कीअं लिखिबो आहे, जान। जेकॾहिं ही लिखियलु हुजे हा त हिन में मां छा ॾियां, पहिरें ते जानून, ही पहिरें ते जज़म हुजे हा, ॿिए ते पेश अचे हा, या तनवीन अचे हा, जानून थियो न, तनवीन खोलीसीं त नून पेशो नून, हीअ तनवीन जो ईअं थियो नून, पर ॿिन्ही ते छा थी वियो, जज़म अची वई, जान, आवाज़ गुनू थी वियो। ठीकु थियो। हाणे जेकॾहिं वक़फ़ करण वारे लफ़्ज़ जे आख़िर में शद वारो अखर वरी कुतुब जद हुजे, जीअं असां में करे आयासीं न, कलकले वारो अखर हुजे त हरकत न ॾिबी, ऐं अखर खे ज़ोर ॾेई चिटो करे पढ़िजे जीअं कलकलो थिए। माना ईंदो सुकून, हरकत न हूंदी, पर उन अखर खे कलकलो कबो। नून मीम हुजे त गुनू कबो, जेकॾहिं ही अखर हुजनि त पोइ उन्हनि खे छा कबो, चिटो ॾेई पढ़बो ऐं जीअं कलकलो थिए। ठीकु। कीअं, कहिड़ा अखर कहिड़ा आहिनि, उहे लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, आयो आहे क़ुर पाक में बिल हक़। हक़ जॾहिं असां उनखे पढ़ंदासीं त छा थींदो, बिल हक़, बिल हक़, ऐं काफ़ जो उचार कहिड़ो आहे, निड़ी जे पुठियां ईंदो आहे, बिल हक़ लिखिबो कीअं हिनखे, हक़। ठीकु आहे, ॿ जज़्म अची वियूं। अच्छा, उन खां पोइ फिल हज आहे, इहो कीअं थींदो, फिल हज, हज, ज, हज न, हज, 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 हे हज, हे हज। ठीकु, फिल हज, फिल हज, कसर न ॾिबी। ऐं वतब, इहो माना लीला ऑफ कुरैशन जेका 106 नंबर सूरत आहे, ठीकु आहे, वतब, ही छा लिखियो पिया, वतब, हिनखे छा पढ़बो, वतब, वतब। केॾो ॾिसो शद जे लाइ बि केॾा कानून आहिनि, कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ आया आहिनि त उनखे कीअं पढ़िजे, वतब, वतब। ठीकु थियो। इहो थियो। ॿियो आख़िरी कयूं था पिया थोरो, इहो पोइ स्लाइड बंदि था कयूं, ता मरबूता जो कानून आहे हिकिड़ो, कंहिंजो आहे, ता मरबूता जो कानून कहिड़ो आहे, जेकॾहिं अहिड़े लफ़्ज़ ते वक़फ़ कजे जंहिंजे आख़िर में ता मरबूता अचे त उनखे हा सुकून सां पढ़बो। ता मरबूता छा में बदिलजी वेंदी, हा में। असां जी मिसाल ॾिठोसीं पहिरीं शुरू में आयासीं न, त दमतुन लिखियल हो न, असां हुनखे छा पिया चऊं, दमतुन खे बजाए दम चवंदा आहियूं न, दम, दम छो चयोसीं, छो जो तुन जे बजाए असां हुनखे हा सुकून करे वियासीं, उहो बिल्कुलु ठीकु आहे। ईअं करे आसान ॾाढो पढ़णी आहे। मिसाल था ॾिसूं, ही कहिड़ी आहे, अलकारिय मलकारिय, इहा सूरत आहे न, इन में ॾिसो ही छा लिखियो पियो आहे, अलकारियत, ही छा आहे, अलकारियत। ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे हिकिड़ी वॾी टिप ॾियूं हिते मां ॾियां इनशा ताला, असां शुरू में जॾहिं सिखियो कोन हो क़ुर पाक, असां ॿुधंदासीं त हिजाज बिन यूसुफ क़ुर पाक खे अराबूं ॾियारायूं। अराब ऐं हरकत में फ़र्क़ु आहे। क़ुर पाक जो ही जेको, इहो थोरो नोट कजो प्लीज़ सभई, जेको आहे अराब एॾो अहम आहे, जेकॾहिं अराब असांखे सम्झ में न आयो त क़ुर पाक खे असां
चङी तरह सम्झी न पढ़ी वेंदासीं, तर्जुमो बि कंदासीं, पर तव्हां सिखी न सघंदव उनखे त सही कहिड़ी आहे, ॻाल्हि ग़लति कहिड़ी आहे। ठीकु आहे, उहो कीअं? हीअ असां पढ़ूं था पिया अल क़ारिअत, ही निशानियूं आहिनि न, हरकत, हीअ फतह, हीअ जज़म आहे, हीअ फतह, हीअ कसर आहे, हीअ फतह, हीअ दम आहे। इहे सभु हरकतूं त आहिनि, पर इहे सभु एराबूं न आहिनि। एराब इन्हनि में फ़क़ति हिकिड़ो आहे। एराब कहिड़ो आहे? उहो हीअ जेका आख़िरी निशानी आहे न, हीअ पेश या हीअ दम, इहो एराब आहे न लफ़्ज़ ते। आख़िरी अखर ते जेका हरकत ईंदी उनखे एराब चइबो आहे। इहो नोट करे छॾियो, रिपीट कयो 10 दफ़ा पाण लाइ। ठीकु थियो? त हाणे हिन में जेको आख़िरी अखर ते जेका निशानी आहे इहा एराब आहे, त इनखे छा करिणो आहे? इनखे सुकून ॾिबो। ये अलकारियत खे छा कबो? अलकारिअह, अलकारिया, हीअ चवंदा न असां अलकारिअह, पोइ थी वेंदो आहे। उन खां पोइ हीअ आयो आहे फी, हाणे ॾिसो हिते वरी तनवीन आयूं आहिनि न कसरा वारियूं, पर आहे छा? ता मरबूता इहा आई आहे। हे बि छा हुयो? ता मरबूता। असां मिसाल कंहिंजो था सिखूं, ता मरबूता जो। ता मरबूता त हिते दम आई आहे, हिते ॿ कसरा आयूं आहिनि, त पोइ उन में छा थींदो? हीउ छा पढ़िबो? रादियतिन, हिनखे छा पढ़िबो? रादिया। उन खां पोइ हावियतुन, ही आहे बि ता मरबूता, पर हे ॿ पेश यानी दमतैन जो मिसाल आहे। ॿ दम आहिनि न, उनजो मिसाल, टियों मिसाल माना इहो। हावियतुन खे छा पढ़िबो? हाविया। माना ता मरबूता ते निशानी आख़िर में कहिड़ी बि अचे, पेश आयो, दम आई, ये कसरतैन आई या दमतैन आई न, उनखे हा करे पढ़िबो। ता मरबूता छा थी वेंदी? हा करे पढ़िबो। हे जेको माना। हाणे हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे जीअं आम यादि रखण लाइ बि इहा न रहे त मुस्लिमतन। हाणे हिन में वरी कहिड़ो आयो आहे? वरी छा पोइ मुस्लिम। मुस्लिमतन माना छा आहे? मुस्लिम माना मर्द मुस्लिम, मुस्लिमतन माना हिकिड़ी औरत। तन जॾहिं बि तनवीन हूंदी आहे हिकिड़े लाइ हूंदी आहे। ठीकु आहे न, मुस्लिमतुन या मुस्लिमतन या मुस्लिमतिन, पर आहे छा? हिकिड़ी आहे मुस्लिम। छा पढ़िबो इहो? मुस्लिम। मुस्लिमतुन हुजे हा त पोइ छा पढ़िणो आहे? तॾहिं बि मुस्लिम ई पढ़िणो आहे। ठीकु थियो? माना ता मरबूत आहे। ते असां इंशाअल्लाह ताला पंहिंजो सेशन पूरो कयूं था पिया। अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हिदायत ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण में ग़लती थिया त अल्लाह साईं पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। ठीकु साईं? साईं रियाज़ साहब जेकॾहिं चओ त पोल कयूं असां पंहिंजो, वी आर ऑन टाइम। आमीन आमीन। पोल कयो त बहितर आहे साईं। फ़क़ति 3 सुवालनि वधीक साईं छा था चओ अब्दुल्ला साहब?